ज़हर ज़िंदगी अम्मा कंहिंजो थी नंबर मिलाई? अम्मा मीरा के फोन पे कयां लगे ही न तो अलाए छो जो नंबर बंद पियो ॿुधाए। थी सघे थो मां कंहिं कम में हुजे। ना अम्मा ना, मीरा मोबाइल बंदि नाहे कंदी। मूंखे लगे थो त मीरा खां मोबाइल खसे वरिती अथनि। कुछ खुदा जो खौफ कर, भेड़ मथा जुल्म न कर। अम्मा ऐं बाबा खां पोइ मूंखे तुंहिंजो ई त सहारो आहे। जेकर मूंखे पंहिंजो भाउ सम्झे थी तोखे मूं जो चवण वठणो पवंदो, पोइ तोखे मोबाइल मिलंदी। अॼुकल्ह जूं छोकिरियूं आहिनि न उहे बि मोहांडा ॾिसी पोइ मोहबत कंदियूं आहिनि। बाबा पुफी तुंहिंजो डायलॉग हणी वई। पुट अती जे साम्हूं मूंखे माठ में रहणो पवंदो, न त रखंदी या थुली मुंहिंजी निड़ी ते लत। तुंहिंजी एतिरी हैसियत ई नाहे जो तूं कमाल खान सां दुश्मनी करे सघीं। तुंहिंजी भलाई हिन में आ त तूं हालार जो ॾस ॾेई इज़त सां तूं हलियो वञ। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।